अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाला उम्मीद है त सब खुश हूंदो। वरी हिकु किसो तव्हां सां मां शेयर कयां थो। हिकिड़ो हमरा जे रोज़ तालाब ते सुबुह जो निकिरी वेंदो मच्छी मारण जे लाइ। शाम जो मोटी ईंदो लेकिन मच्छी कोन खणी ईंदो, ईअं ई मोटी ईंदो। किसो हिन जो हलंदो रहियो, ईअं हलंदो रहियो। हिकिड़े ॾींहुं छा थियो, हिकिड़ो नंढड़ो ॿारु बाज़ार मां मच्छी वठी घर वञे पियो। हिन छा कयो, तव्हां ॿार जो अॻु वठी मच्छी खसण जो कोशिशि हिन कयो त नंढड़े खे आसरा ॾिनई, दिलासा ॾिनई त मां सुभाणे मच्छी मारींदुसि, तोखे ॾींदुसि, इहो मच्छी मूंखे ॾे, हेॾां होॾां। नंढड़े चयो न, मां पंहिंजी मच्छी कोन ॾींदुसि। हिन चयो ॾियणो पवंदई। हिन ज़ोरी मच्छी हुन खां खसण जी कोशिशि कई त हिकिड़ो कंडो हिनखे मच्छी जो हथ में लॻी वियो। तॾहिं बि हिन मच्छी खसे वरितो। हुन नंढड़े चयो, मुंहिंजो हिकिड़ो जेको आहे नंढड़ो भाउ आहे, ॿियो मुंहिंजी नंढड़ी भेण आहे, उनखे मां वञी खाराईंदुसि। ईअं न कर, मूंखां मच्छी न फुर। हीअ मच्छी फुरियो त हलियो वियो। हे जीअं घर वियो त ॼणो हिकिड़ो नंढो ॿियो भाउ हो, ख़ुशि थियो त अधु अॼु मच्छी आंदो आहे। हिननि खाई मच्छी ड्रॉ कयो आहे, ख़ुशि थिया आहिनि। हिन चयो त ईअं रोज़ु वञ त मच्छी खणी अचु। हुन चयो हा हा त तूं हींअर खा, मां रोज़ु मच्छी तोखे खणी ईंदुसि। ईअं हिन जो वरी बि उहो ई किसो आहे, रोज़ु दरिया ते वञे ख़ाली मोटी अचे। हिकु ॾींहुं छा थियो, हिनखे हुन आङुर में सूरु पैदा थी वियो। सूरु पैदा थियो त हिकु नंढो भाउ सो हिनखे डॉक्टर ॾे वठी वियो। डॉक्टर चयो मां चेक करे तव्हांखे ॿुधायां थो। हिनखे डॉक्टर चेक करे चई तुंहिंजो आङुर कटणो पवंदो। चई ठीकु आहे, मुंहिंजो सूरु मार को जान छुटे, आङुर कटाए पंहिंजे घर वापसि आयो। वरी 2-3 ॾींहं गुज़रिया, वरी हिनखे चंबे में सूरु पियो, हथ जो जेको चंबो आहे हुन में। वरी हे डॉक्टर ॾे वियो। डॉक्टर चेक करे चई तुंहिंजो चंबो कटणो पवंदो। चई चंबो बि कट मुश्किल न आहे, लेकिन मुंहिंजी दर्द मां जान छुटे। वरी किसो हलंदो रहियो। वरी 2-3 ॾींहं गुज़रिया। वरी हिनखे पूरी माना सॼी बांह में, हथ में जेको पूरो बांह अथसि उन में सूरु पइजी वियो अथसि। चई मुंहिंजी बांह बि भली कट। डॉक्टर चयो कटणो पवंदो। चई भली कट, लेकिन मुंहिंजी सूरनि में जान छॾा। बांह पूरो कटाए अची घर सुतो त हिनखे निंड अची त उहो ई साॻियो नंढो छोकिरो हिन जे नज़रनि जे अॻियां आयो। त वरी हिकिड़ो हमरा हिनखे चए पियो, हुन निंड में चई नंढड़े खां वञी माफ़ी घुर त तोखे जेको आहे माफ़ु थींदो, न त इहो दर्द तोखे कोन छॾींदो। हीअं हलंदो रहियो। ईअं छोकिरे खे ॻोल्हींदो रहियो, छोकिरनि सां कोन पियो मिले। हिकिड़े ॾींहुं छा थियो त हिकिड़े होटल ते वियो, उते छोकिरो जेको मज़ूरी करे रहियो हिनखे उते मिली वियो। छोकिरे खे चई मूंखे माफ़ु कर, मां तोखां जेका मच्छी खसी। छोकिरे चयो कर, मूंखे त यादि ई कोन्हे तो कॾहिं मूंखां मच्छी खसियो हो। हुन चयो न, मां तोखे हिन टाइम जो हेतिरो तूं तोखां मच्छी खसे आयो हुअसि मां। चई ठीकु आहे, मां तोखे माफ़ु करे छॾियो। हुन छोकिरे माफ़ु कयसि, पोइ ठीकु थियो। जी हा दोस्तो, पराए हक़ खाइण सां जेको आहे अलाह ताला हुनखे सज़ा ॾींदो आहे। कॾहिं बि पराओ हक़ न खाइजो। उमेद आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जे वीडियो जंहिं बि भाउ खे मुंहिंजो पसंदि आयो त मुंहिंजे वीडियो खे लाज़मी शेयर कजो। ओके, ख़ुदा हाफ़िज़। वरी मिलंदासीं ॿिए वीडियो में।